नाज़रीन जोही खां असां सां रिपोर्ट शेयर कई है मुश्ताक अली रोधनानी। रिपोर्ट मूजिब मुल्क अंदर वधंदड़ महांगाई और पेट्रोल की वधंदड़ कीमतुन खिलाफ सियासी समाजी सिविल सोसाइटी मजदूरन रक्षा ड्राइवरन जो दादू जोही रोड नाके चौक ते महांगाई खिलाफ टायरन के बाहियों ॾेई नेटन उस ते खलील आरिफ सुमरो गुलाम कादिर लगारी लुत्फ खजी मौलवी मुस्तफ़ा लाशारी अयूब लगारी और बेन जो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो वियो। इन मौके ते अगवाणन चयो तो हुकूमत मुल्क अंदर महांगाई मिटाओ मार्च जो डटो ॾेई हुकूमत में अचण शर्त ई मुल्क अंदर महांगाई जो तूफ़ान बर्पा करे छॾियो आहे। गरीबन खां जीअण जो हक़ खसे छॾियो आहे। रोज़मर्रा जे इस्तेमाल में ईंदड़ खाधे पीते जी शयुनि समेत हर शइ में महांगाई माण्हुनि जूं मतियूं मुझाए छॾियूं आहिनि। हिननि चयो त मुल्क अंदर पेट्रोल 180 मां 210 रुपया कंदड़ हुक्मराननि मुल्क जे अवाम जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। पूरी दुनिया जे मुल्कनि अंदर गरीब अवाम के रिलीफ ॾियनि था, पर वाहिद पाकिस्तान मुल्क है जंहिंमें हुक्मराननि जी शाही ख़र्चनि खे घटि करण ऐं मुल्क के खसारे मंझां धिकींदड़ हुकूमत गरीबन मथां महांगाई जो बम किराए जीअण जो हक़ खसे छॾियो आहे।